वस्सलातु वस्सलाम अला सय्यदिल मुरसलीन व खातमिन नबिय्यीन मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद, अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लज़ीना क़ालू इन्नल्लाह अहिद इलैना अल्ला नु'मिना लिरसूलिन हत्ता यअतियना बिक़ुरबानिन ताकुलुहुन नार कुल क़द जाअकुम रसूलुम मिन क़ब्ली बिलबय्यिनाति व बिल्लज़ी क़ुल्तुम फलिमा तक़्तुलूहुम लिमा क़तलतुमूहुम इन कुंतुम सादिक़ीन। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुल नबीयुल करीम। जिन शख़्सन चयाऊं त बेशक अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात असां सां वाइदो फरमायो आहे त न ईमान आणींदासीं असां रसूल जे मथां तव्हांजो अचे असां ॾे साण क़ुर्बानी जे जो खाए उनखे बाहि। हीअ आयत करीमा जे हिकिड़े हिसे जो तर्जुमो आहे। मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तशरीफ़ आवरी खां अॻु में अल्लाह जा रसूल नबी दुनिया जी तख़्ते ते तशरीफ़ फरमा थिया। पोइ बाज़ नबियुनि वटि ऐं उन्हनि जी उम्मतुनि वटि इहो फ़ैल हुयो त जॾहिं को क़ुर्बानी जो अमल या सदक़े जो अमल अल्लाह जी बारगाह में पेश कंदा हुआ त उन जानवर खे कुही करे खाईंदा न हुया, बल्कि उनखे खणी वञी शहर जे ॿाहिरों कंहिं मैदान ते या कंहिं जबल ते रखंदा हुआ। पोइ आसमान जे तरफ़ों अछे रंग जी अछे क़िस्म जी बाहि लहंदी हुई जेका अची उन जानवर जी क़ुर्बानी खे साड़े वेंदी। पोइ जंहिंजे जानवर खे इहा बाहि साड़े वञे त उहो यकीन करे त अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात उन जी क़ुर्बानी पेश क़बूल फरमाई आहे। ऐं जंहिंजो जानवर न सड़ियो पोइ वरी ॿिए ॾाड़े वरी उहो ॿियो जानवर ज़िबे करे, उन ॾाड़े क़बूल न पियसि त वरी टियों जानवर ज़िबे करे। पोइ क़ौम जे अंदरि उहो माण्हू ख़्वार थी वेंदो ते बदबख़्त आहे, अलाह जी ख़ैरात खे अलाह जे सदके क़ुर्बानी खे क़बूल नथो करे। इहा हिकिड़ी निशानी हुई क़बूलियत ऐं न क़बूलियत। असांजे मथां अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात पंहिंजे महबूब जे मथां महबूब जे सदके करम फरमायो त असां हर जानवर जेको ज़िबो कयूं था पिया, सदके जो हुजे, नफ़ली ख़ैरात हुजे या कहिड़ी बि क़िस्म जो हुजे, इन जे लाइ इहो शर्त आहे। ऐं इन मां ईअं मालूम थिए थो त अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात वटि इहो अमल जेको आहे असां गुनहगारनि जो क़बूल आहे। ख़ुदा ताला जी ज़ाते बाबरकात इन रुसवाईअ खां असांखे बचायो त तव्हां नेकी कयो। क़बूलियत जो जेको दारो मदार आहे उहो अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात जे मथां रखियलु आहे। पोइ यहूदियुनि अची महबूब करीम सल्लल्लाहु जी बारगाह में अची अर्ज़ु कयो त अल्लज़ीना क़ालू इन्नल्लाह क़द अहिद अलैना अल्ला नु'मिना लिरसूलिन हत्ता यअतियना बिक़ुरबान ताकुलुहुन नार। यहूदियुनि अची नबी खे सल्लल्लाहु जी बारगाह में अर्ज़ु कयोसीं असां ईमान न आणींदासीं, ईमान असां तॾहिं आणींदासीं जॾहिं तूं का क़ुर्बानी करे अल्लाह जी बारगाह में पेश कर ऐं उनखे बाहि अची आसमानी साड़े वञे त पोइ असां मञींदासीं बेशक तूं अल्लाह जो सचो नबी आहे। अल्लाह जे महबूब खे अची उन्हनि चयो कि इहो असांखे जो खां अल्लाह जो वाइदो थियलु आहे असां सां त तव्हां उन नबी ते ईमान आणिजो जंहिंजी क़ुर्बानी अल्लाह क़बूल फरमाए। हालांकि इहो बि अल्लाह जी ज़ाते बाबरकात जे मथां बहितान ॿधाऊं न। अल्लाह जे आसमानी किताबनि में इहो शर्त लिखियलु हुयो, बल्कि पंहिंजे तरफ़ों ठाहे अची महबूब करीम सल्लल्लाहु जी बारगाह में अची अर्ज़ु कयो त साईं असांजी किताब आसमानी में लिखियलु आहे इहो त तव्हां क़ुर्बानी पेश कयो, तव्हांजी क़ुर्बानी अल्लाह क़बूल करे त पोइ असां मञींदासीं त बेशक तूं अल्लाह जे हक़ ऐं सच जो रसूल आहे। कुल क़द जाअकुम रसूलुम मिन क़ब्ली बिलबय्यिनात, महो तूं फरमा इन्हनि खे त बेशक आया तव्हां ॾे कई रसूल मूंखां अॻु में चिटनि निशाननि सां बिल्लज़ी कुल्तुम इन्ही मौजज़े सां जेको तव्हां चओ था पिया इन मौज सां आहियो। फलिम क़तलतुमूहुम, पोइ उन्हनि खे तव्हां शहीद छो कयो। यानी इहो ई मौजज़ा जेको तव्हां मूंखां तलब कयो था पिया, इहा ई मौजज़ा अल्लाह जे नबी तव्हांखे अॻु में ॾेखारिया, पर तव्हां उन्हनि ते ईमान त कोन आंदो, पर रहंदो उन्हनि खे शहीद करे छॾियो।
यानी तव्हां अहिड़े क़िस्म जा आहियो इन कुन तुम सादिकीन, जेकॾहिं तव्हां सचा आहियो त इहो अमल तव्हां छो कयो? हालांकि हीउ अमल इन्हनि कोन कयो हो, इहो अमलनि जे वॾनि कयो हो, पर अलाह ताला इन्हनि खे मुखातिब चयो आहे इन करे त जेको उन्हनि सां गॾु ॻंढियल आहे, जेको उन्हनि सां गॾु ॿधल आहे अक़ीदे में, अमल में, इहो बि उनजो ज़िम्मेवार हूंदो आहे। जेके पाण में मुआफ़िक़ आहिनि, हम ख़्याल आहिनि, तव्हां पंहिंजी उन्हनि सां गॾिजो था पिया त पोइ त तव्हांजे मथां लाज़िम आहे, ज़रूरी आहे त तव्हां बि उन अमल में शरीक आहियो। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात जे महबूब जे अॻियां अचणु ऐं अलाह जे नबी जे अॻियां बहाना करणु, हीला करणु, इहो यहूदियुनि जो कमु आहे, मुस्लमाननि जो कमु आहे। मुस्लमान उनखे चइबो आहे जेको सुहिणे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हर क़ौल खे, महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हर फ़ेल खे, हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हर मौजिज़े जे मथां ईमान रखे, यानी उन में कंहिं क़िस्म जी कोताही न रखे। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात इन आयत करीमा जे अंदरि उन्हनि खे जवाबु ॾिनो। पोइ वरी महबूब जे तरफ़ ॾे मुखातिब थी फरमाए थो, फ़इन कज़्ज़बूक फ़क़द कुज़्ज़िब रुसुलु मिन क़ब्लिक जाऊ बिल बय्यिनाति वज़्ज़ुबुर वल किताबिल मुनीर। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात खे मुखातिब थी रब करीम इरशाद थो फरमाए, सुहिणा महबूब जेकॾहिं तोखे इहे कूड़ो था कनि, त तव्हां हिन में ॾुख न कयो। तव्हां खां अॻु में जेके अलाह जा रसूल दुनिया जे तख़्ते ते तशरीफ़ फरमा थिया, उहे मौजिज़नि सां आया, किटनि निशाननि सां आया, किताबनि ऐं सुहीफ़नि सां आया, उन्हनि खे बि उन्हनि कूड़ो कयो, उन्हनि जी बि तकज़ीब कयूं। यानी इहे हर जाहिल जो इहो को दस्तूर आहे त हमेशह सचे माण्हू ऐं हक़ वारे माण्हू खे कूड़ो करणु ऐं उनजे मथां हमला करणु, उनजी तकज़ीब ऐं उनजे मथां जेको पंहिंजे तरफ़ां मन घड़त ॻाल्हियूं ठाहे हणणु, इहो उन्हनि जाहिलनि जो कमु आहे। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात तसलीह ख़ातिर जे लाइ महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तस्कीन जे वास्ते इरशाद फरमायो, सुहिणा हबीब, हे जेकॾहिं तुंहिंजी तकज़ीब कनि था पिया, हीअ त जो अमल आहे, पुराणो नओं अमल कोन्हे को, इहे हर चङे माण्हू खे बुरो सम्झंदा आहिनि। तंहिं करे तव्हां इन्हनि जे हक़ जे अंदरि, दिलि जे अंदरि तव्हां ॾुख न कयो। अव्हां खां अॻु में कई रसूल आया, उहे मौजिज़नि सां आया, उनखे उनजे मथां किताब हुया, सुहीफ़ा हुआ, उन्हनि खे कोन मञाओ। अॻिते इरशाद फरमाए त कुल्लु नफ़्सिन ज़ाइक़तुल मौत, हर नफ़्स जे वास्ते मौत जो चखणु आहे। नफ़्स छा खे चइबो आहे? नफ़्स जी माना जान आहे, उहा जान जेका मुतहरिक जान आहे। पोइ मौत जा कई क़िस्म आहिनि, बेजान शयुनि जे लाइ बि मौत आहे, उहो अलाह थो ॼाणे त उनखे कीअं थो रब उनखे ज़वाल ॾे। हर शइ जेका पैदा थी आहे उहा हली हिकिड़े ज़माने ताईं खुटी थी पए, हिकिड़ी मुदत उनजे लाइ मुक़ररु आहे। दुनिया जी हर शइ जेका आहे, आख़िरकार जेके दाइमी शयूं अलाह ताला असांखे इंसाननि जे लाइ मुक़ररु फरमाए, वरी जॾहिं कुर्ब क़यामत जो ईंदो, इहे शयूं बि खुटी वेंदियूं, इहो सिज बि बेनूर थी वेंदो, इहे सितारा ख़तमु थी वेंदा, इहे वहंदड़ पाणी बीही वेंदा, इहे सभु शयूं ख़तमु थियनि वेंदियूं। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात ख़ुसूसन इंसान खे इहो मुखातिब थी फरमाए थो पियो त कुल्लु नफ़्सिन ज़ाइक़तुल मौत, नफ़्स मां मुराद इंसान, फ़रिश्ता बि आहिनि, इहे जेके बि हिन ॻाल्हि खे सम्झनि था, हिन ॻाल्हियुनि खे पुरोड़नि था पिया, अलाह ताला जी ज़ाते बाबरकात इन सभिनी खे हिन में आदो आहे। यानी अलाह ताला जी ज़ाते बाबरकात इंसान तुंहिंजे लाइ नफ़्स, तोखे नफ़्स आहे ऐं नफ़्स जे लाइ मौत ज़रूरी आहे। ऐं अलाह ताला छो ईअं फरमाई? छा असांखे यकीन न आहे कि असांजे लाइ मौत न आहे? पर अलाह असां खां विसरियल ॻाल्हि असांखे यादि थो ॾियारे त असां खां विसरी वियो आहे, मौत बिल्कुलु विसरी वियो आहे। अलाह ताला असांखे क़ुर पाक में यादि थो ॾियारे कि जो वॾे में वॾे सख़्ती जो अमल मौत आहे, वॾी आज़माइशी इम्तिहान मौत आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात फरमायो, जेकॾहिं को मरण खां पोइ इंसानु मोटी अची दुनिया वारनि खे ॿुधाए त मौत में केॾी तकलीफ़ आहे, केॾी उनजे अंदरि सख़्ती आहे, त दुनिया जा माण्हू आराम सां निंड न करे सघंदा, माण्हुनि खे खाइण पीअण जी शइ पसंदि न ईंदी ऐं उहे ज़ाइक़ो उन मां हासिलु न करे सघंदा। यानी मौत हिकु अहिड़ी हिकु इम्तिहान आहे, हिकिड़ी आज़माइश आहे, ऐं उनखे कॾहिं बि न विसारणु घुरिजे। ऐं पंहिंजे ज़वाल खे जेकॾहिं तूं यादि कंदे न, त अलाह ताला जी ज़ाते बाबरकात तुंहिंजी रहबरी फरमाईंदो ऐं तुंहिंजे लाइ हिदायत जे रस्तनि खे कुचादो फरमाईंदो। छो जो अलाह ताला जी ज़ाते बाबरकात हर हिक जे लाइ, हर जान जे लाइ अलाह ताला जी ज़ाते बाबरकात मौत खे मुक़ररु फरमायो आहे। मौत जी माना छा आहे? मौत जी माना आहे रूह जो जिस्म खां जुदा थियणु, यानी जिस्म जे वार वार जे अंदरि रूह आहे, जॾहिं उहो रूह जॾहिं निकिरे थो त जिस्म जे ज़रे ज़रे मां निकिरी हले थो पए।
जॾहिं रूह एॾो सख़्तु आहे जो जॾहिं जिस्म मां जुदा थिए थो पियो त वॾी सख़्तीअ सां जुदा थिए थो पियो। हर इंसानु इन कैफ़ियत खे महसूस बि करे थो पियो त अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात आसानी फ़रमाए, पंहिंजे करम सां, पंहिंजी महिरबानी असांजे मथां फ़रमाए। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात जॾहिं हज़रत उम्मुल मोमिनीन आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला फ़रमाए थी पई, जॾहिं महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिन दुनिया मां आख़िरी वक़्तु आयो त मां ॾिठुमि त पाणी जो प्यालो भरियो पियो। अलाह जो महबूब घड़ी घड़ी उन प्याले में हथु विझी पंहिंजे मुंहं ते घुमाए पियो, पंहिंजे मुंहुं मुबारक ते उन हथ मुबारक खे फेराए पियो। मां अर्ज़ु कयुमि त सुहिणा छा ॻाल्हि आहे? पाण फरमाए आशा मुंहिंजे मथां मौत जी ॾाढी तकलीफ़ आहे। अलाह जो महबूब आहे, सैयदुर रसूल आहे, इमामुल कुल आहे, त बि उहो बि पंहिंजी उम्मत खे ॿुधाए थो पियो त मौत जेको तुंहिंजे लाइ ॾाढो सख़्तु महल जेका तुंहिंजे मथां मौत आहे, तंहिं करे उनजी तयारी जे वास्ते तूं उनजी आसान जे वास्ते दुनिया में तयारी कर। ऐं उहो आसान तॾहिं थींदो जॾहिं पानो रब जी बंदगी में गुज़ारींदो, उनजी पनाह में गुज़ारींदो त अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात उनजे मथां उन घड़ी खे आसान फ़रमाईंदो। दुआ आहे त अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात असांजे आख़िरी वक़्त खे आख़िरी घड़ी वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाहिल अलील अज़ीम व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। मुंहिंजा मालिक